केमिस्ट्री क्लास 9 बाब 5 फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक 5 हिस्सो पहिरियों सॉलिड स्टेट आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असां जे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि सॉलिड स्टेट ऑफ मैटर कैरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट मादे जी नहरी हालत ऐं नहरी हालत जूं ख़ासियतूं सॉलिड स्टेट Solids have fixed shape and volume. नहरी जेका बि शइ हूंदी आहे उनखे हिकिड़ो मुक़ररु पंहिंजो शेप हूंदो ऐं उनखे पंहिंजो मुक़ररु मिक़दारु हूंदो। मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो सॉलिड नहरी शइ जो टुकड़ो आहे। इनखे ॾिसो पंहिंजी जेको शिकिल आहे उहा कहिड़े बि कंटेनर में उनखे रखो त उहो पंहिंजी शिकिल बरक़रार रखंदो। लिक्विड जो बतड़ लिक्विड छा पियो करे त जहिड़े कंटेनर में रखूं पिया उन जी शिकिल हासिल करे बीहे पियो त असीं उन लाइ लिखियो होसीं त उनखे फिक्स शेप न हूंदो आहे। सॉलिड खे पंहिंजो फिक्स शेप हूंदो आहे ऐं उनखे पंहिंजो फिक्स वॉल्यूम पिणु हूंदो आहे जेको मिक़दारु इन जो हिन कंटेनर में हूंदो साॻियो ई मिक़दारु हिन कंटेनर में हूंदो। द मॉलिक्यूल्स इन सॉलिड्स आर एक्सट्रीमली क्लोज़र टू ईच अदर। नहरी मादे वारी हालत में जेकी ज़रड़ा हूंदा आहिनि उहे हिक ॿिए जे तमामु वेझो हूंदा आहिनि गुतियल हूंदा आहिनि विदाउट लीविंग स्पेस बिटवीन देम। उन्हनि जे विच में को बि स्पेस का बि विथी कोन हूंदी आहे। अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी हर की नज़रिए जे मूजिबि सॉलिड स्टेट शोज़ फॉलोइंग कैरेक्टरिस्टिक्स। नहरी हालत खे हेठियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। नंबर पहिरियों द मॉलिक्यूल्स इन सॉलिड आर क्लोजली पैक्ड ड्यू टू स्ट्रॉन्गर फोर्सेस ऑफ फ्रिक्शन। नहरी हालत में जेकी ज़रड़ा हूंदा आहिनि उहे तमामु घणी कशिश जे सबबु हिक ॿिए में गुतियल हूंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल गैस जा मॉलिक्यूल ॾिसो उहे तव्हांखे हिक ॿिए खां परे परे विथीरका नज़र ईंदा पर जेको लिक्विड आहे उन्हनि जे विच में बि तव्हांखे थोरो स्पेस नज़र ईंदो पर जेकी नहरी जेका बि शइ हूंदी उन्हनि जा तव्हां मॉलिक्यूल ॾिसो त उहे हिक ॿिए में तमामु घणो गुतियल हूंदा आहिनि उन्हनि जे विच में का बि विथी कोन हूंदी आहे। इन जो सबबु छा आहे जो उन्हनि जूं फोर्सिस ऑफ अट्रैक्शन तमामु घणियूं मज़बूत आहिनि तंहिंजे करे ज़रड़नि खे पाण में ॻुते रखनि थियूं। नंबर ॿी ख़ासियत हीअ आहे द मॉलिक्यूल्स आर अनएबल टू मूव फ्रीली एज़ दे हैव लिटिल स्पेस बिटवीन देम। नहरियुनि शयुनि जा मॉलिक्यूल आज़ादीअ सां हेॾां होॾां चुरपुर नथा करे सघनि छो त उन्हनि जे विच में विथी बिल्कुलु बि न हूंदी आहे। मिसाल जे तौर ते ही तव्हांखे सॉलिड जा मॉलिक्यूल नज़र अचनि था उहे हिक ॿिए में तमामु घणो गुतियल आहिनि। ईअं तव्हां हिकिड़े काठ जे टुकड़े जे बारे में सोचे ॾिसो या लोह जो टुकड़ो सोचे ॾिसो त उहे उन जा मॉलिक्यूल तव्हांखे हिक ॿिए में तमामु घणो गुतियल नज़र ईंदा। तंहिं करे उन जा जेके ज़रड़ा आहिनि उहे अॻिते पोइते यानी सिर्फ़ु वाइब्रेशन वारी चुरपुर कंदा आहिनि। उन्हनि खे धकु हणो त उहे ज़रड़ा पंहिंजी जॻह ते या त हेठि मथे थींदा या अॻिते पोइते थींदा पर उहे कॾहिं बि पंहिंजी जॻह न आहिनि मिटाए वेंदा। जीअं लिक्विड्स में मॉलिक्यूल हिक ॿिए जे मथां स्लाइड ओवर कंदा आहिनि या गैसुनि में उन्हनि जा मॉलिक्यूल हिक ॿिए सां टकराइजंदा आहिनि ऐं रेंडमली चुरपुर कंदा आहिनि। ईअं सॉलिड्स में हरकत न थींदी आहे। नंबर टी ख़ासियत इहा आहे द मॉलिक्यूल्स कैन वाइब्रेट एंड रोटेट इन देयर फिक्स्ड पोजीशन। सॉलिड्स जा जेके मॉलिक्यूल आहिनि उहे पंहिंजी जॻह ते हेॾे होॾे इर्द गिर्द थोरो चुरी पुरी सघनि था पर उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे उहा फिक्स हूंदी आहे। उहे वाइब्रेट करे सघनि था लर्ज़िश करे सघनि था पर कॾहिं बि पंहिंजी जॻह छॾे ॿिई जॻह ताईं कोन पहुचंदा आहिनि। यानी उहे पंहिंजी जॻह जे चौधारी रोटेट करे सघनि था उते ई अॻिते पोइते पिया थींदा या उहे लर्ज़िश कंदा वाइब्रेट थींदा पिया। ॿी हिननि जी ख़ासियत हीअ आहे त सॉलिड्स हैव डेफिनेट शेप एंड डेफिनेट वॉल्यूम। जेका सवेर असां ॻाल्हि कईसीं त नहरियुनि शयुनि खे पंहिंजो मुक़ररु हिकिड़ी सूरत हूंदी आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो मुक़ररु मिक़दारु हूंदो आहे। सूरत ईअं हूंदी आहे त उन्हनि खे कहिड़े बि कंटेनर में रखो तॾहिं बि पंहिंजी सूरत वठियूं बीठा हूंदा ऐं उन्हनि जो डेफिनेट वॉल्यूम ईअं आहे त उन्हनि खे जेतिरो बि स्पेस मिले त उहे
उन सॼे स्पेस खे कोन विलारींदा, पर जेतिरो उन्हनि जो मिक़दारु हिकिड़े नंढे कंटेनर में हूंदो ओतिरो ई उन्हनि जो मिक़दारु हिकिड़े वॾे कंटेनर में बि हूंदो। उहो पंहिंजे मिक़दार खे बि मुक़ररु रखंदा आहिनि ऐं पंहिंजी सूरत खे बि मुक़ररु रखियूं बीठा हूंदा आहिनि। आख़िरी इन्हनि जी ख़ासियत आहे प्योर सॉलिड्स हैव शार्प मेल्टिंग पॉइंट। जेकी ख़ालिस नहरियूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजी हिकिड़ी मख़सूस मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे। मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़े सॉलिड जे क्रिस्टल लैटिस खे ॾिसो त उन में तव्हांखे बॉक्स जेके आहिनि उहे नज़र ईंदा। इहे बॉक्स जेके आहिनि हिकिड़े यूनिट सेल खे ज़ाहिर कनि था। यूनिट सेल हिकिड़ी ख़ासि तरतीब में एटमनि खे रखियूं बीठो हूंदो आहे। अहिड़ा यूनिट सेल पाण में गॾिजंदा आहिनि तॾहिं वञी करे हिकिड़ो सॉलिड जो टुकड़ो ठहंदो आहे। हाणे जॾहिं इनखे हीट ॾींदा आहियूं त छा थींदो आहे त इहे जेके अंदरि ज़रड़ा आहिनि इहे वाइब्रेट कंदा आहिनि ऐं उहे पंहिंजी गर्मी इन वाइब्रेशन जे ज़रिए ॿियनि ज़रड़नि ॾांहुं मुंतक़िल कंदा वेंदा आहिनि। ईअं छा थींदो आहे त सभई एटम इन में हिकु जहिड़ा आहिनि, उनजा यूनिट सेल सभई बराबरि जा ठहियल आहिनि, हिकिड़े ख़ासि ऑर्डर में ठहियल आहिनि। त छा थींदो, उहा गर्मी जेका हितां पई थी मिले उहा आहिस्ते आहिस्ते हेॾां होॾां सभिनी खे बराबरि जे तौर ते मिली वेंदी ऐं इहो छा थींदो, इहो जेको सॉलिड जो तव्हां वटि टुकड़ो आहे उहो हिकिड़े मख़सूस टेम्परेचर ते मेल्ट थियणु लॻंदो। प्योर सॉलिड्स जी इहा ख़ासियत आहे। पर जेकॾहिं इन में कुझु ॿियूं शयूं मिली वियूं, मिसाल जे तौर ते हिकिड़ो टुकड़ो त ही आहे यूनिट सेल आहे, ॿियो बि यूनिट सेल अहिड़ो आहे पर इम्प्योर आहे, का ॿी शइ उन में मिली वई त छा थींदो, इन जी जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहा मख़सूस हिकिड़ी कोन हूंदी। तव्हांजा जेका आहिनि हिकिड़ो यूनिट सेल रिझणु लॻो, ॿियो रिझणु लॻो, त हाणे जेको विच में ॿियो जेको हिन में इम्प्योरिटी मिलियल आहे त उहो लाज़मी तौर ते हिननि वांगुरु गर्मी खे हासिलु कोन कंदो, तंहिंजे करे उहो रंडाईंदो हुनखे। त छा थींदो, हाली तव्हांखे अधु शइ जेका आहे उहा ॻरियल मिलंदी, वरी बीठी हूंदी, वरी पोइ उन खां पोइ ते ॻरणु शुरू थींदो। इन में छा थींदो त असांखे हिकिड़ो टेम्परेचर रिसीव थींदो, वरी पोइ ॿियो टेम्परेचर रिसीव थींदो, उन जे विच में गैप अची वेंदो। पर इन में छा थींदो, जेकॾहिं प्योर सॉलिड आहे त उनजी मेल्टिंग पॉइंट बि जेका आहे उहा शार्प हूंदी, हिकिड़ी ख़ासि मख़सूस हूंदी, शुरू थी उहा ई उनजी असां काउंट कंदा आहियूं। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।